अल्लाह जा शुक्राना जे करीम रब अॼु के हिन भलो महफिल में हाज़िरी जो मौक़ो मिलियो। दिल पर साईं हक तव्हांजी विक विक अल्लाह जे मलाइकनि लिखी वरी मोटंदो त बि मलाइका तव्हांजी विक विक लिखंदा। इन हर विक जो अल्लाह वटां तव्हांखे अजुर इनाम ऐं सिधो मिलंदो। दिल चवे पई तव्हांखे कुझु मदीने वारे साईं जो सुहिणी महबूब जी ॻाल्हि ॿुधण जे लाइ दिल हाज़िर करणु ज़रूरी आहे। तवज्जो ऐं ध्यान सां ॿुधिजे ऐं सिखण ऐं पिराइण जी कोशिश कजे। तो पोइ तव्हांजूं दिलियूं बि हाज़िर आहिनि। हज़रत सैयदना अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत फरमाए थो दख़लतु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिकिड़े ॾींहुं मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थियुसि। हाज़िरी मिली सच्चे मुरीद के मुर्शिदन जे मुर्शिद जे दर ते हाज़िरी ऐं मुरीदन खे सेखारी त मुर्शिद वटि वञिबो आहे त छो वञिबो आहे, छाजे लाइ वञिबो आहे, मुर्शिदन खां छा वठिबो आहे। अॼु जो मुर्शिद ॾन थो घुरे उठी थो टपे, मुरीद रुपयो ॾेई चए थो त बसि हाणे साईं उठी टपी हाणे जन्नत बणिजी वियो सॼो। पर सिखो सारी काइनात जो मुर्शिद मदीने वारो साईं आहे। सभिनी मुर्शिदनि जो मुर्शिद मदीने वारो साईं आहे। रसूलन जो मुर्शिद, असहाबन जो मुर्शिद, गौसन, कुतुबन, कलंदर, औताद, अबदाल, हड़मी जो मुर्शिद, मुर्शिदन जो मुर्शिद मदीने वारो साईं। वाह सही वाह। ही मुरीद सच्चो मुरीद हज़रत अबू ज़र। सुभान अल्लाह। जदों जिलमल मां आयो सरकार की खिदमत में कुल या रसूल अल्लाह औसनी या रसूल अल्लाह मुखे का नसीहत फरमायो, मुखे का वसीयत फरमायो। सुभान अल्लाह। तव्हां मुर्शिद वटि वेंदा साईं दुआ कजे पुटड़ो ॼमे, दुआ कजे केस पत अचे, दुआ कजे मुंहिंजी हीअ मुश्किल पुट इहे मुश्किलातूं हाजतूं ज़रूरतूं हड़ई पूरियूं थींदियूं पर मुर्शिद खां वठिबो आहे त उहा शइ मिले जेका दीन ऐं दुनिया में ॿिन्ही ॻाल्हियुनि में कामयाबी। दिल पर साईं वो अर्ज़ कई कुल या रसूल अल्लाह औसनी या रसूल अल्लाह मुखे का नसीहत कयो, का वसीयत कयो। पाण वटा के मिठा कोल बोलियो, सोना सोना कोल ॿुधायो त मां पंहिंजे हीअं में लिखां ऐं वञी ज़िंदगी उन मुताबिक़ गुज़ारियां। काल उसीक बितक़वल्लाह फ़इन्नहा ज़ैनुन लिअम्रिक कुल्लिही। अबू ज़र तोखे मां वसीयत थो कयां, तोखे नसीहत थो कयां त तक़वा ऐं परहेज़गारी इख्तियार कजांइ। तुंहिंजे सॼी ज़िंदगी जे कमनि खे ठाहे छॾींदी सुहिणो बिगड़ियल कम बणिजी वेंदा, न थियणा कम थी पवंदा, ओला सोला थींदा, निभाग सभाग में बदिलजी वेंदो।
जेके शयूं पंहिंजी कोशिश सां करे न सघियो ई अल्लाह पाण ठाहे ॾींदी बस कम हिकिड़ो कर तक़वा ऐं परहेज़गारी अल्लाह जो ख़ौफ़ दिलि में हुजे हर वक़्तु सम्झ त मुंहिंजो रब मूंसां गॾु आहे उनजो ख़ौफ़ सीने में हुजे अल्लाह ताला जल शान जी ज़ात खां टिकंदो रहो ख़ुदा ताला जी ख़शियत तुंहिंजे सीने में हुजे तक़वा परहेज़गारी गुनाह खां बच बेहयाई बेफ़रमानी खां बच सोने सुठे रस्ते ते हल रब तुंहिंजा अड़ई कम ठाहे ॾे वाह साईं वो इना ज़ैनुन बिअम्रिक कुल्ले तुंहिंजे सभिनी कमनि खे सींगारे ऐं सवारे छॾियो अल्लाह जी वाह साईं वाह हिकिड़ी दुआ घुराईंदो न पुट जे लाइ कारोबार जे लाइ रोज़ी जे लाइ हिकिड़ी दुआ घुराईंदो तक़वा ऐं परहेज़गारी इख्तियार कयो साईं फरमाता अम्रिक कुल्ले तुंहिंजी ज़िंदगीअ जा हड़ई कम सोना थी वेंदा सोना माना जेका सूंह हुनखे सरपा जेका दिलि खे वणे दिलि खे वणे हाँ सही हाँ समझो था न हाँ सही हाँ तव्हांजा हड़ई कम रब ईअं बणाईंदो जो तव्हांखे वणंदा कम हिकिड़ो कयो हक मुझा दिल पर साईं हक हज़रत सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जॾहिं अमीरुल मोमिनीन हुया खलीफतुल मुस्लिमीन हुया हज़रत काबुल अहबार जेको तौरात ज़बूर इंजील क़ुरान जो आलिम हुयो उनखे फरमायूं त हे काब तो आसमानी किताब पढ़िया आहिनि चइनी आसमानी किताबनि जो तूं आलिम आहीं मूंखे त ॿुधा त क़ुरान में बार बार तक़वा 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 आई आहे इहा तक़वा आहे कहिड़ी अल्लाह उमर साईं पुछो काबुल अहबार खां हज़रत काब फरमायो त उमर तूं बहितर ॼाणी थो नबी जो ख़लीफ़ो आहीं पर जे मूंखां पुछींदो त तक़वा ईअं आहे जीअं कंडनि वारी ज़मीन ते केरु माण्हू हलंदो आहे रस्ते में कंडा हुजनि कीअं हलंदो संभाले संभाले पेर खणंदो पेर में कंडो न लगे कपिड़ो न कंडे में फांसी पवे चादर न फांसी पवे कमीज कांच न फांसी पवे पंहिंजे जिस्म खे बचाईंदो पंहिंजे लटे कपिड़े खे बचाईंदो कंडनि जे ईज़ाव खां पाण खे फूके फूके कदम खणंदो सोचे सोचे विख खणंदो इहा आहे तक़वा हिन ज़िंदगी में तव्हांजे राहुल में शैतान गुनाहनि जा कंडा विछाए छॾिया आहिनि इन्हनि कंडनि खां पाण खे बचाए पेर साबित सालिम सफ़ा पंहिंजे रब जे रस्ते में विख खणंदा वञो इहा तक़वा आहे जे तक़वा तव्हां में अची वई त हर कम क़ुरान ठही वेंदी हक मुझा दिल पर साईं हक तव्हां ॻाल्हि सम्झी या मां अञा हिनखे ॻोल्हे सम्झी वियो हाँ सही हाँ हाँ अलाह कंदो मदीने वारे जो दीदार हक मुझा दिल पर साईं हक पोइ असां बि चयो कुल्त या रसूल अल्लाह ज़िदनी महबूब अञा कुझु वधायो अञा त वधीक नसीहत कयो इहा ॻाल्हि तव्हांजी लख जी आहे तक़वा ऐं परहेज़गारी ज़िदनी अञा कुझु वधायो इंसान जी तबियत आहे ज़िदनी अञा कुझु मूंखे वधाए ॾियो काल عليك بتلاوة القرآن وذكر الله عز وجل فإنه ذكر لك في السماء ونور لك في الأرض يا أبو ذر بكمل वधीक ॿुधाया तक़वा खां पोइ हिकिड़ो अल्लाह जे क़ुरान जी तिलावत घणी कर ॿियो अल्लाह जो ज़िक्र घणो क़ुरान पढ़ कुरान की तिलावत कर कुरान के तदब्बुर तफक्कुर से खोली पढ़ कुरान छा थो चवे तोखे अरबी ॾाढी नथी अचे मां तुंहिंजे लाइ सिंधी में लिखियो आहे पढ़ त सही त कुरान तुंहिंजो मालिक तोखे चवे छा थो तुंहिंजे रब जो तोसां मुतालबो कयो आहे अहिड़ो सोलो सिंधी में लिखियो त मैं जो 3 दर्जन पढ़ियल पढ़ी सघे वाह साईं वाह साईं फरमायो त हिकिड़ो क़ुरान जी तिलावत कर तो
अल्लाह जो जिक्र घणो कर उथंदे वेंदे रात ॾींहुं सुबुह सांझी पैगंबर करीम जी ज़बान साईं फरमाइनि था कुरान पढ़ अल्लाह जो जिक्र घणो कर फइन्हु ज़िक्रुल लक फ़िस्समाए आसमान में इहो तुझो यादगीरो आसमान वारा मलाइक फरिश्ता नबियन जा अरवाह तोखे याद कंदा तू ज़मीन ते वेठो जिक्र कर तू ज़मीन ते कुरान वेठो पढ़ आसमान वारा तोखे याद पिया कंदा हक मुंहिंजा दिल पर साईं हक हिकिड़ी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां वेठा हुयो दिल पर आबाद में पाउस मदीने चई मदीने में मूं तव्हांखे यादि थी कयो हाणे मोटी वञी आदा दिल पर से असांखे मदीने में यादि थी कयो यादि पे कयो माता जो मिसाल थो ॾियां मदीने वारो साईं तो फरमाए तव्हां ज़मीन ते ज़िक्र रब जो कयो ज़मीन ते कुरान जी तिलावत कयो आसमान ते जिब्रील मीकाईल इसराफील हज़रत आदम जो रूह हज़रत नूह जो रूह हज़रत इब्राहिम जो रूह हज़रत मूसा जो रूह उहे तव्हां जो ज़िक्र कंदा तव्हांखे आसमाननि में यादि कंदा तुझे मुर्शिद तोखे मदीने में यादि कयो तो ख़ुशी थी पर जेकॾहिं तोखे हज़रत मूसा छह आसमान ते यादि करे जे ससे आसमान ते बैतुल मामूर वटे इब्राहिम खलील तोखे यादि करे तुंहिंजो ज़िक्र करे जे सिदरतुल मुंतहा वटि जिब्रील तोखे यादि करे या केॾी वॾी ख़ुशबख़्तिया ख़ुशनसीबिया उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके अल्लाह जो ज़िक्र था कनि क़ुरान जी तिलावत था कनि ला इलाहा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमाइनि था कुरान पढ़ो रब जो ज़िक्र कयो आसमान में तव्हांजो ज़िक्र थींदो अगर हम ज़मीन में था आसमान में ज़िक्र थियो तो तोखे कहिड़ो फ़ाइदो ज़मीन में छा मिलंदी साईं फरमाइनि था घबरायो न वनूरुन लक फिल अर्दि कुरान की तिलावत अल्लाह जो जिक्र जमीन में तुझे लाना नूरा नूरा रोशनिया कुछ कुछ हाँ रोशनी नजर आई है आपको आसरो थियो मायूसी हूंदा है उम्मीद पैदा थे या रोशनिया
गुमराही इंतहा हिदायत रोशनिया गम इंतहा सुख रोशनिया परेशानी इंतहा खुशहाली खुशी रोशनिया मदीने वालों तो फरमाया अल्लाह जो जिक्र कयो कुरान जी तिलावत कयो धरती ते तव्हांजे लाइ नूर ही नूर रोशनी रोशनी यानी गम लही वेंदव दुख लही वेंदव परेशानियूं हटी वेंदव मायूसियूं लही वेंदव अल्लाह जो जिक्र कयो तव्हांजे अखियुनि जो नूर वधंदो तव्हांजे दिल जो नूर वधंदो तव्हांजे घर में नूर तव्हांजे कब्र में नूर उसे नूर पासे नूर हर पासे नूर ही नूर बस तक मके अल्लाह जो जिक्र कयो जो सुभान अल्लाह केड़ा सोना सबक कहने के मदीने वाले वीर तो के मुके सेखारिया सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह अना मोहब्बत सल्लल्लाहु असाबी हजरत अबू ज़र तो चवे कुल्तु या रसूल अल्लाह ज़िदनी एला जा हबीब अन्या वदीक कुर्बान वञा अबू ज़र ताजे साईं जन के अर्ज़ कयो या असांजे लाइ रस्ता खोलियो अर्ज़ कई महबूब अन्या कुछ वधीक नसीहत कयो साईं फरमाइंदा अलैका बितूल समते फइन्नहु मदरदतुन लिशैतान व औनुन लक अला अम्र दीनिक ए मुज़र जे अन्या नसीहत थी खपई त पोइ ॿुध खामोशी इख्तियार कर ज़बान के लगाम ॾेई रखो खामोशी खणी इख्तियार कर तवील खामोशी ॾिठी चुप इख्तियार कर या खामोशी तुझे लाए एॾी त भलाई आहे जो खामोश रहंदे शैतान खे या खामोशी तड़े भॼाए परे करे दुश्मन के दूर कंदे अला अमर दीन तुझे दीन जे कमन में खामोशी तुझे मददगार बणजी वेंदी तव्हां मां केर न चाहींदो त शैतान मूंखां परे भॼी वञे शैतान परे हुजे बि भागो चाहियो था न था केड़ा चाहियो हर मोमिन जी ख्वाहिश आहे त शैतान खां परे हुजा इहो पलीत मूंखां परे हुजे साईं फरमाईंदा चुप रहो खामोश रहो शैतान तव्हां खां परे भॼी वेंदो तेजी माना जेके घणो था ॼाणी हणनि हक मुंहिंजा दिल पर साईं हक अल्लाह 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 मिसाल ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ हिन खे झंडे वारा परे हटी वियो माना गॾु वेठो आहे हक मुंहिंजा दिल पर साईं हक एवढो आहे हर गुरु बकवास कंदो सुभान अल्लाह और से मक्खी साको सम करता है साईं वाह सही वो दिल ठाणे छॾियो साईं साईं फरमाइनि था ठीक खामोशी इख्तियार कर शैतान परे भॼी वेंदुई सुभान अल्लाह हिकिड़े माण्हू खे हर गुरु खे पक करण जी आदत हूंदी आहे
जहाज में चढ़ियोसीं 4.5 कलाक जो सफ़र हुजे पोयूं हिकिड़ो वेठो अचे जो बकवास शुरू कई अचे जो गाड़ी हेड़ शुरू कई हिकिड़ो मिंट चुप न थियो हिकिड़ो मिंट जेके चइबो आहे न अहिड़ो कोई बैटरी यार आज बैटरी तेज हो भरे हुजे ना ये भाव का सुभान अल्लाह सच पुछो तो मूंखे ॾाढी तकलीफ़ थी छो त सफ़र डिघो आहे 4.5 कलाक या त मां वेठो लिखंदो आहियां कंप्यूटर खोले वेंदो आहियां कलम सां अॻे जहाज जी सीट ते नंढड़ी टेबल हूंदी आहे हुन ते मां लिखणु शुरू थी वेंदो आहियां हाणे हे ॾियारी बंदि करे त मां को पंहिंजो कमु न करे सघां न लिखी सघां न पढ़ी सघां ही बकवास हक़ बि न सुभान अल्लाह वास में खोलो नहीं चाहते सुभान अल्लाह मां तोखे ई कोन नथो ॾेई सघां सुभान अल्लाह मुझे दिल परेशानी वो साईं फरमायो त तूं टिकी ख़ामोशी इख्तियार कर शैतान तोखां परे भॼी वेंदो सुभान अल्लाह पर घणी ॻाल्हाइण वारनि सां इहो गॾु वेठो आहे सुभान अल्लाह समझो था वाह सही वाह साईं फरमायो औनुन कलाम दीन का खामोश रहो तुझे दीन जे कमन में खामोशी तुझी मददगार हूंदी खामोश हूंदो त ज़िक्र फिक्र नसीब थींदो दुरूद पढ़ंदो सलात पढ़ंदो ज़िक्र कंदो क़ुरान पढ़ंदो तॾहिं जॾहिं महिरबानी जज़ाकल्लाह ख़ैर अल्लाह ॿुधाईंदी हिकिड़े बुज़ुर्ग खे हिकिड़े माण्हू रुपयो ॾिनो ॿिए वरी ॾंदड़ ॾिनो पहिरीं रुपए वारे खे देखो साईं ठीकु आहे हुन जो मां आयुसि अॻ में ॾंदड़ सुनत मूं ॾिनी ऐं साईं वरी ख़ुशि मरा पा रुपए वारे सां कई तो ॾिनी आहे कपड़ जी पाड़ हिन ॾिनी आहे हियाव जी पाड़ सुभान अल्लाह वाह मुझे दिल परेशानी वो हे ॿई कम करे आयो हाँ सही हाँ अलाह ख़ुशि कंदुसि सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि नमाज में मेहनत रोजे में मेहनत हज में मेहनत खैरात में मेहनत पर खामोशी बिना मेहनत जे इबादत हर इबादत में शैतान वेठो ईंदो गुमराह करण जी कोशिश कंदो पर खामोशी अहिड़ी इबादत जो शैतान परे भॼी वेंदो हाँ सही हाँ जॾहिं शैतान परे भॼंदो नबी उम्मत खे सेखारियो साईं फरमाइनि था मूंखे ॿिन्हिनि उज़वनि जी ज़मानत ॾियो मां मोहम्मद तव्हांजे जन्नत जो सामिनो आहियां वारे साईं जहिड़ी ज़ात विच में सामिनो ये हुजूर ज़ामिन पइजी वञे त बस को सोनी है बस ज़बान के बुराई का बचायो शर्मगाह की बुराई का बचायो बस जन्नती आयो अल्लाह तौफीक ॾींदो अल्लाह हिम्मत ॾींदो पर हिकिड़ी बीमारी वधी वई आहे गालियुनि ॾियण जी गालियुनि वारी इन ते मूं सॼो किताब लिखियो आहे सॼो किताब हिते आयो अथव वठिजो पढ़जो पंहिंजे बच्चनि खे पढ़ी ॿुधायो पंहिंजे घर वारनि खे पढ़ी ॿुधायो गारियूं न ॾियो गारियूं ॾियण साईं फरमाइनि था सिफाबुल मुस्लिम फुसूकुन व क़ितालुहु कुफ्रुन के मुस्लमान खे गार ॾियण चिचिड़ो बेटो गुनाह आहे कंहिंसां विढ़णो लड़णो झगड़ो करणु इहो कुफ्र आहे मोमिन फिस्क खां बि बचंदो आहे त कुफ्र खां बि बचंदो आहे पंहिंजी ज़बान खे
दंदन घटिया लफ्ज़न का बचायो। सुभान अल्लाह। हाँ सही हाँ। पर असीं अल्लाह शर साञे जे जेकॾहिं फकीर गारियो ॾींदो त धके तोरे। सुभान अल्लाह सही हाँ। पहाड़ में उठन से पहाड़। सुभान अल्लाह। मौलवी साहब को गारियो ॾे मौलवी मूण जी क्लिप ॿुधी यूट्यूब ते रखियल आहे। उन में 45 सेकंड में मौलवी साहब 50-60 गारियूं ॾिनियूं। ये भी मौलवी के छा थो चवे पुत्र हराम दा हरामी बंदा इंदा प्यू कोई नहीं इंदी तो मां कोई नहीं ये खोती दा पुत्र है किसी जानवर का बच्चा है यार बक बक नहीं करनी चाहिए बंदे को कुत्ता होना चाहिए पर इंटरनेशनल कुत्ता तो नहीं होना चाहिए। वाह सही वो यतीमुल इल्म यजीदुल फिक्र खबीसुन नस्ल वल असल वल अक्ल मुतमइन कमीना इंटरनेशनल बेगैरत। वाह सही वाह। ए मौलवी गाली इन किताब में इहो सब लिखियो आहे गार जी शरीयत में हैसियत चाहे ऐं उन जो असाब कहिड़ो आहे उन जा नतीजा कहिड़ा आहिनि। ही किताब तव्हां जे लाज़िम आहे फकीर हर को पढ़ंदो जी। ऐं मूं कुझु शायरियूं बि कयूं आहिनि शायरी भी कही गारियूं आहिनि गंदगी गारियूं फिस्क फुजूर सिफापुल मुस्लिम फुसूकुन चयो हो त हुजूर दान हर दूर गारियुनि जे गिरदाब खां गारियूं गिला कंदो गारियूं बुरी बात गारियूं घारियूं थियूं बिजन गारियूं आहिनि घात। यारी में घारी गारियूं खारियूं थियूं विझन गारियूं आहिनि घात विञायो न वात बाड़ो ले छछड़न जी ॼमा उन जो नालो गार बेपहुच बेवाह जो गार आहे हथियार कन थियूं ख़ूब ख़ुवार गारियूं विझन ग़म में कॾहिं कॾहिं कार जी बणिजे एटम बम छेड़ा विझे चूहे में बिगाड़े थी कम करे बिभ भसम कार विझे गिरदाब में जॾहिं साबियनि गायूं गिरनारी ॿुधण वारो थो करे तो बहाई सारी ख्वारी शर्मसारी गले कायर जे पई। वाह सही वो समझो था। हाँ सही हो। गारियूं सारो गंदो आ गारियूं गिलाज़त मोहब्बत मिटे मन जी कोठन कुदूरत कहिड़ी ज़रूरत ख़ासीअ खे आकार जी गारियूं ॾियनि की जेके माण्हू मोर मलूक पंहिंजनि परावनि सां सदा सुहिणो कनि सलूक बेअकुल ऐं फूक ज़ोर जमी जो ज़ुबान ते। इहो किताब आदमी तव्हांखे पढ़णो आहे। ॿियो ही किताब अॼु पहुतो आहे जुतियुनि जा मसाला जुतियुनि ते पूरो किताब आहे। मां सोचियां जुती ते छा हूंदो पर मुंहिंजो जेॾीमहिल किताबनि जी उपटार कई माशाअल्लाह किताब भरिया पिया आहिनि इन मसइले में। हैरत लॻंदी त असांजो दीन केॾो वसी आहे केतिरो असांखे हर शइ जी तालीम मिले थी। ऐं ॿियो ही किताब आहे लिवाउल हम्द जी हक़ीक़त। क़यामत जो ॾियारो थींदो मदीने वारो मीर ईंदो साईं जे हथ में लिवाउल हम्द जो झंडो हूंदो। हज़रत आदम खां ईसा रूहुल्लाह ताईं 1.25 लख नबी मुंहिंजे मुस्तफा जे झंडे जे हेठि सुभान अल्लाह। उन ॾींहं ते जंहिंखे मुस्तफा जे झंडे जी छांव मिली वई उन खां पुछण मां बि हिसाब किताब मां बि जन्नत जो हक़दार
ये किताब सदके जा समरात या असरात खैरात करण जा केड़ा तो के फवाइद मिलंदा के गरीब जी संभाल लो के मिस्कीन जी मदद कयो अल्लाह उन जे वस में ताके छा दी ये किताब कुनूत नाज़िला जने का मुसलमानन ते वडी करी मुसीबत पइजी वने त फजर जी नमाज में कुनूत नाज़िला पढ़ पिया अल्लाह ताला वापस शाम चारे छडींदो अल्लाह ही वरी मुजी 2023 जी डायरी है जिया पे जी जंग अल्लाह इनमें नसीहतूं आहिनि मुंहिंजी ज़िंदगी जा वाक़िया आहिनि पूरो साल जो आईनो आहे पढ़ंदो इंशाअल्लाह ताला तव्हांखे नसीहतूं काफ़ी हज़रत सैयदना अबू ज़र रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अमल कंदुसि डिघी ख़ामोशी इख्तियार कंदुसि ओ मुंहिंजा सोना हबीब पर ज़िदनी अञा बि का वधीक नसीहत कोई अंकल अर्ज कई सोना मुखे अन्या का नसीहत फरमायो काल व इयाक व कसरत तदबिह फइन्नहु युमीतुल क़ल्ब ओ अबू ज़र वता टहक दई लखिल जाए छो त टहक दिल के मारे छडींदा आहिनि जहालता टहक दियणो टरड़ाए पा वता टहक दियणो मोमिन वता टहक न ॾींदो मोमिन जे चेहरे ते मुर्क हूंदी आहे मुर्कण चेहरे जी सखावत आहे टहक ॾियण जी हालत आहे मुर्कण सुन्नत टहक ॾियणो शैतानी टोलो ताके केड़ो रस्तो खपे मुर्कण साईं मुर्कण साईं मुर्कण सुभान अल्लाह साईं फरमायो तो फता टहक न जाए फइन्नहु युमीतुल क़ल्ब व यज़हबु बिनूरिल वजह ऐं फता टहक ॾियणो चेहरे जी रौनक फिटाए छॾींदा आहिनि चेहरे जो नूर विञाए छॾींदा आहिनि मुंहं जी मणिया निकिरी वेंदी आहे चेहरे जी हैबत दया माण्हू जी मर्दानगी टहक विञाए छॾींदा आहिनि बड़ा बड़ा टहक ॾिए न उनजे लाइ दिल में सुठो था सुकून भरंदो आहे कि न हां साईं हां संजीदगी शाइस्तगी ॻाल्हाइण में ख़ामोशी में मुर्मुरण सुठी ॻाल्हि आहे मदीने वारा साईं जेॾीमहिल हवेली में ईंदा त मुर्मुरंदा ईंदा हुया जेॾीमहिल हवेली खां ॿाहिरि निकिरंदा त मुर्मुरंदा ईंदा हुया सहाबा सां मिलंदा हुआ मुर्मुरंदा ईंदा हुआ को दुश्मन अबू जहल जहिड़ो ईंदो उन सां बि मुर्मुरंदे मिलंदा हुआ पर जे अॼु तोखे मुस्तफा जो ख्वाब में दीदार थी वञे मुस्तफा जो चेहरो अॼु बि तो ॾिसंदे त मुर्मुरंदड़ हक मुंहिंजा दिल पर साईं हक आया रहा मुर्क मोहे मस्तान कया तुझे हुस्न हज़ारे हैरान कया ओ मिठी मुर्क मोहे मस्तान कया सुभान अल्लाह साईं फरमाइनि था अबू ज़र टहक न जाए टहक चेहरे जो रौनक चेहरे जो नूर फिटाए छॾींदा आहिनि माण्हू जे मन मां मणिया निकिरी वेंदी आहे माण्हू जी माण पाई मोकिलाए वेंदी आहे टहक ॾियण जी हालत आहे टहक दिल जो मौत आहे टहकन खां बच जाए छा मुस्तफा जी नसीहत तव्हांखे बि क़बूल आहे हक मुंहिंजा दिल पर साईं हक सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या
सुभान अल्लाह। हजरत अबू ज़र तो चवे तो मुंह भरी अर्ज़ कयो ज़िदनी या रसूल अल्लाह। हबीब अञा बि वधायो, अञा बि का वधीक नसीहत कयो। हिकिड़ी त इहा ॻाल्हि थी मालूम त मुबल्लिग़ मुक़रर तक़रीर वारो एॾी टे खे न करे ॿुधण वारा ई पैदा थी विया। उन्हनि खे तिछ लॻी हुजे त साईं अञा ॿुधा, अञा ॿुधा। असां वारा मुक़रर मुबल्लिग़ जेके आहिनि माशाअल्लाह शुरू थींदा न पोइ ॿुधण वारा चवंदा हलाल करे त हेॾो वरी भत जो सूसर पियो ईंदो। किथे छॾे थो लोड खे पोइ सुभान अल्लाह समझो था। हाँ सही हाँ घणी ब्रेक नसीहत में सोने नबी के पसंद न हुई ऐसी सही जो लफ्ज़ थोड़ा माना घणी नसीहत अहिड़ी जेका सॼी ज़िंदगी कमु सुभान अल्लाह। असां बि चयो या रसूल अल्लाह अञा कुझु वधायो, अञा कुझु नसीहत इज़ाफ़ी फरमायो। मुंहिंजे आका फरमायो कुलिल हक़ व इन कान मुर्रा। हक़ चओ सच चओ भली घड़ी कड़वा। हक़ चओ सच चओ ॻाल्हि सिधी कर कंहिंखे वणे कंहिंखे न वणे। हक़ चवंदो रुकावट ॾींदो, हक़ चवंदुसि त हे मुरीद मूंखे नज़रानो कोन ॾींदो, हक़ चवंदुसि त हे मुंहिंजो जमायती नंढड़े ॿार खैरात न कंदो आहे। सुभान अल्लाह। नंढड़े ॿार जो हिकु शरण क़बूल न आहे। सल्लल्लाहु अलैहि साईं फरमायो हक़ चओ कंहिंखे वणे न वणे। सही हाँ हक़ चवंदे यार रुसे त पियो रुसे, कंगो ॾींदे वार खुसे त पियो खुसे। हक़ चवंदे रुसे तो त रुसण ॾींसि, कावड़ जे तो त कावड़ ॾियण ॾींसि। हक़ चइबो सच चइबो। अबू ज़र या रसूल अल्लाह कबूला कबूला। हक़ चइबो हक़ ॻाल्हाइबो कर में फ़क़ीर मुस्तफ़ा जा हड़ैया सुभान अल्लाह। वैन कान मुर्रा तोड़े जो कड़ो आहे, हक़ में कंडा आहे, हक़ वणंदो न आहे। सुभान अल्लाह। आया रहा सुभान अल्लाह। मां पई पुछे त माण्हू तोखे मारण छो था चए, मां हक़ थो चवां तॾहिं त वेठो। सुभान अल्लाह। ईअं कीअं थी तूं हक़ चवंदे सच चवंदे हर को ख़ुशि थींदो तोखे मारींदा छो? चवां तोखे बि हक़ चवां त तूं बि कावड़जी वेंदी। सुभान अल्लाह। चिन पुत्र मां तुंहिंजी अमड़ आहियां, तूं हक़ चओ मां कोन कावड़ंदुसि। मां बाबे खे मोए साल थी विया, तूं जो रोज़ थी हार सिंगार करियो कंहिंजे लाइ। हक़ चयमि त तोखे बि ॾुखियो लॻो न। वाह ॻाल्हि के साईं दिलि में घिड़ी आहे ॻाल्हि। हरी हा सिंगार ॾुखियो। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या सल्लम अलैका या हबीब
ज़र मन भी तोखे नसीहत कया हक चजाए सच चजाए कंहिंखे कड़ो लगे कंहिंखे वणे कंहिंखे न वणे पर चइबो ॻाल्हाइबो। हज़रत अबू ज़र चयो कुल्तु ज़िदनी या रसूल अल्लाह हबीब अञा भी कुछ नसीहत कयो। मुझे आका फरमायो ला तखफ फिल्लाहि लौमत लाइमिन। ए अबू ज़र तोखे नसीहत कयां त अल्लाह जे रस्ते में कंहिंजे ताने कंहिंजे मेणे कंहिंजे मलामत खां न डिॼजाए। ताने जे करे माण्हू रस्ते के छॾे थो वञे भटकी थो वञे तानो गाड़ी नथो रखे दोस्त कावड़ी था वञे चुमी भी खाई थी ताने जे करे मिलने जे करे माण्हुनि जी मयार ऐं मलामत जे करे माण्हू हक़ खे छॾे था ॾियनि माण्हू सच खां भटकी था वञनि माण्हू नेकी जो रस्तो छॾे था ॾियनि। साईं फरमाईंदा हे अबू ज़र हक़ जे रस्ते ते हल जाए को तानो ॾे को मेणो ॾे उनजी मयार लाइ उन खां को न डिॼबो। दिल पर सही वो बुधा सही बुधा खिले थी कलल कछा थी पियो खिले थी कलल कछा थी पियो नए परवाह की खिले थी कलल कछा थी पियो नए परवाह की फकत राज़ी रहे राणो फकत राज़ी रहे राणो जही कदमे किरियो आया चरियो आया चरियो आया मोहब्बत में चरियो आया चरियो आया चरियो आया मोहब्बत में चरियो आया। शिरक बिदअत संदीप बवा हई अल्लाह छाती पियो संदीप बवा हई मुल्ला छाती पियो ने फतवा सबब कदहीं न वरणो ना मरो आया फतवा सबब कदहीं न वरणो ना मरो चरियो आया चरियो आया चरियो चरियो आया मोहब्बत में चरियो आया न तो थम खो बुखारी जो तलब में सब तरियो आया चरियो आया चरियो आया चरियो आया मोहब्बत में चरियो आया। मदीने वाले साईं के दर पे चढ़े हक मुझा दिल पर हक मेरा मिलन पे आया रहा अञा जेको मेण खां डिॼे थो न तालनि खां डिॼे थो माना इश्क जी वादी मेरे पैर पातो ई न इश्क वारे दरिया में इहो भिड़ियो ई नाहे। साईं फरमाइनि था ला तख़फ फिल्लाहि यौमत लाइमिन। ओ अबू ज़र अल्लाह जे रस्ते में कंहिंजे ताने कंहिंजे मेणे कंहिंजे मया मलामत खां डिॼणो नाहे। हक मुझा दिल पर साईं हक आया रहा। सुभाणे तुझी निमाज़ ते माण्हू खिलंदा तुझे पटके बखण ते माण्हू खिलंदा तुझी छिछड़ी दाढ़ी जे वारनि ते खिलंदा तोखे
मुखे फकीर बनजण ते ताना मिलंदा मेहणा मिलंदा पर जो त हिक फनल जे खातिर हड़ई मेहणा कबूल सही हो समझा दिल पर सही वो सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि मुस्तफा जो हुक्म मिले उनके अमल कंदा ये हेतियूं ॻाल्हियूं तां ॿुधियूं कबो अमल बस आखिरी हिकिड़ी ॻाल्हि रही आहे मां ओतिरी ॿुधी आहे हिकिड़ी नसीहत हिकिड़ी हदीस पढ़ंदुसि जीअं तव्हांखे बि यादि बीहे अमल ॿुधी आखिरी भेरो हज़रत अबू ज़र चयो सिदनी या रसूल अल्लाह हबीब अन्या वधायो अन्या वधीक नसीहत कयो साईं फरमाइनि था लियाजुज़ते अन्नास मा तअल्लम मिन नफ्सिक ए अबू ज़र जेका तूं पंहिंजे जीअ मां ॻाल्हि ॼाणी थी ॼाणी थो उहा शइ जो कोई रोके यानी माण्हुनि जा ऐब माण्हुनि जूं ख़ताऊं तोखे ख़बर पई आहे हिन में ही ऐब आहे हिन में ही ऐब आहे उनजी गिला न कर ग़ीबत न कर पंहिंजे ऐब खे बि ॾिस न पंहिंजे जीअ खे बि ॾिस न तूं छा आहीं ओ चइबो त हल बूथकारी फकीरी चयो ॿिए हलो बूथकारी मुंहिंजो बूथ कारो नज़र आई मुंहिंजो सॼो जिस्म कारो नज़र जी थोरी ॻाल्हि थोरो तोखे नज़र अची थो वञे ॿियनि जी गिला थो करी ग़ीबत थो करी ॿियनि खे बुरा लफ़्ज़ थो चई साईं फरमाइनि था ॿियनि खे चवण खां अॻु में पाण खे बि ॾिसंदो कर तूं छा नथी अपने हाल की जो खबर रहे देखते औरों के हुनर पड़ी अपनी खताओं पर जो नजर तो निगाह में कोई भी बुरा न रहा पंहिंजे हाल की खबर न हुई वो चाहता फलाणो हिया फलाणो हिया फलाणो हुआ पर जेमल पंहिंजा ॾिठम ॿियनि जे ऐबनि चवण खां ज़ुबान गूंगी थी वई हीअं सम्झम त दुनिया में सभिनी खां घटिया आहियां माई घटिया ॿियनि जा ऐब उहो फिरे जेको पाण ऐब पाक हुजे न साईं फरमाइनि था पाण खे बि ॾिसो त तो में छा आहे ॿियनि जा ऐब खोलण ॿियनि खे ख़्वार करण ॿियनि खे शर्मसार करण अल्लाह खे पसंदि न आहे
अगर कंहिंमें आहे पुट सो तो उनजो ढक ढकियो रब तव्हांजा ढक ढके सुभान अल्लाह हां सही हां अल्लाह सुभान अल्लाह हदीस पाक साईं फरमाए तो जेको कंहिंजा आहे बॾिसी ऐं उनजो ढक ढके थो त अल्लाह ताला दुनिया में बि उनखे ढकींदो आख़िरत में बि उनखे ढकींदो सुभान अल्लाह जेको ॿिए जा ऐब ज़ाहिर थो करे अल्लाह ताला उनखे दुनिया में बि ज़लील ऐं ख़्वार कंदो उनजा ऐब खोलींदो ऐं आख़िरत में महशर जे मैदान में किरोड़े अरबे इंसान जे अॻियां उनजा ऐब खोले छॾींदो जेकॾहिं ॿिए जो ढक ढकियो था न असल में ये पंहिंजा ढक ढके सुभान ॿिए अल्लाह जो ऐब खोलियो था त यकीन ॼाणो ये पंहिंजा ऐब था पाण खोलियो असांजे समाज में असांजे सिंधी माण्हुनि में इहा बीमारी थी वई आहे पर ऐब खोलण जासूसी कंदा वठंदा क़ुर फरमाए थो वला तजस्ससू कंहिंजी जासूसी न कयो कंहिंजा ऐब न खोलियो पर माण्हू जी आदत थी वई आहे पर ऐब खोलींदा ऐं पोइ वरी ॿुधाईंदा फलाणो हीअं जिथे कचहरी में वेंदा उनजा ऐब खोलींदा मोबाइल ते पढ़ाई कचहरी रिकॉर्ड कंदा वरी कंहिंसां फोन ते मिसाल ॻाल्हाईंदा उनमें पुठियां रिकॉर्डिंग लॻाए छॾींदा जीअं रिकॉर्ड थी वञे पोइ वरी माण्हुनि खे ॿुधाईंदा फलाणे इमाम ज़हबी लिखियो आहे त हिकिड़ी औरत मरी वई उन जी जॾहिं क़बर में पूरियूं ॿिए ॾींहं ते उनजे क़बर जे मथां ईअं बाहि जा मच पिया पवनि उन क़बर मथां बाहि पई निकिरे बाहि ॿरंदी आहे उन में ईंधन विझबो आहे त बाहि ॿरंदी आहे न काठियूं विझबियूं पेट्रोल विझबो कख विझबा कुझु ॿारण विझबो त बाहि ॿरंदी आहे न पर हुनजी क़बर मथां अंदरां बाहि पई ॿरे उनजे जिस्म खे बाहि लॻी त उन मिटीअ खे क्रॉस करे ॿाहिरि उहा भड़का पई उनजी छोकिरी न्याणी हिकिड़ी हुयसि उन खां पुछा कयो तुंहिंजी माउ जे क़बर खे बाहि लॻी वई आहे छा मसलो आहे चई अम्मा निमाज़ में हुई अम्मा रोज़ा बि रखंदी हुई इबादत बि कंदी हुई पर हिकिड़ी आदत हुयसि जो परावन लोड़न करदी ॿुधंदी त फलाणी छा थी चवे हुनजे घर ॿुधंदी हुनजे घर पोइ सुबुह थींदो पोइ उथंदी हुन घर वई अॼु फलाणी हीअं कयो फलाणी हीअं चयो फलाणी हीअं फलाणी हूअ ये परावा ऐब खोलींदी हुई उनजे करे उनजे क़बर खे बाहि लॻी वो मां वो मुंहिंजी भेण परावा ऐब खोलण वारी ख़ुदा सां ॾिठ तूं कहिड़ी पाकीज़ा आहीं उहा तोखे तुंहिंजो दिलि ॿुधाईंदी मदीने वारो साईं फरमाए थो पंहिंजे पाण खे ॾिसो अबू ज़र ॿियनि जे ऐबनि ते ख़्वार करण या ज़ाहिर करण खां पहिरीं पंहिंजे वजूद में नज़र पाए छा मदीने वारे साईं जो फरमान तव्हांखे क़बूल आहे ॻाल्हियूं खोड़ थियूं मां हिकिड़ो वरी धेरो ॾियारियां जे तव्हांखे सबक़ यादि थी हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु चवे थो मां हुज़ूर जी मजलिस में आयो अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मूंखे नसीहत फरमायो साईं जन फरमायो त तोखे तक़वा ऐं परहेज़गारी जी नसीहत कयां तक़वा इख्तियार कजांइ इहा दुनिया में तुंहिंजा सभु कम ठाहे छॾींदी मूं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अञा वधीक ॿुधायो पाण फरमायो त क़ुर जी तिलावत अल्लाह जो ज़िक्र खणो कर इहो तुंहिंजे लाइ आसमान में तुंहिंजो यादगीरो थींदो ऐं ज़मीन में तुंहिंजे लाइ नूर थींदो मूं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अञा वधायो पाण फरमायो त डिघी ख़ामोशी इख्तियार कर इहा तोखे शैतान खे तोखां परे भॼाईंदी ऐं तुंहिंजे दीन जे कमनि में तुंहिंजी मददगार थींदी छा ख़ामोशी ऐं वरी अर्ज़ कई या रसूल अल्लाह मूंखे अञा वधीक नसीहत कयो पाण फरमायो त घणा टहक ॾेई न खिलजाए छो त इहे दिलि खे मारनि था ऐं चहिरे जो नूर विञाइनि था वरी अर्ज़ कई या रसूल अल्लाह मूंखे अञा नसीहत वधाए कयो पाण फरमायो त हक़ चओ भली कड़ो हुजे अर्ज़ कई या रसूल अल्लाह अञा वधीक नसीहत कयो पाण फरमायो त अल्लाह जे रस्ते में ताने ॾींदड़ जे ताने मेणे खां
न ॾिजो। सुभान अल्लाह अर्ज़ कई या रसूल अल्लाह अञा वधायो। आख़िरी नसीहत पाण फरमाई त जॾहिं तूं ख़ुदि ऐबन वारो ही त ॿियनि जा ऐब न फोलींदो कर, ॿिए खे ख़्वार ऐं शर्मसार न कंदो कर। ए अबू ज़र, जे हिननि ॻाल्हियुनि ते अमल कई त अल्लाह तुंहिंजे लाइ जन्नत जा 8 दरवाज़ा खोले छॾींदो। हक मुंहिंजा दिल पर साईं हक भाइयों तव्हांजे लाइ जन्नत जा दर खुले। तो सोने नबी जी नसीहत ते अमल कंदो। ख़ताऊं थी वञनि थियूं, इंसान आहे ख़ता जो पुतलो आहे, उन जे लाइ वरी माफ़ी जा बि रब असबाब ठाहिया आहिनि, बख़्शिश जा बि अलाह ताला दर खोलिया आहिनि। उहो हिकिड़ो दर बख़्शिश जो ऐं माफ़ी जो खुलंदो अथव 15 शअबान जो। पूरी ज़िंदगी जा ॾोह ॾिंगायूं ख़ताऊं गुनाह सभिनी हिकिड़ी रात में बख़्शणी माफ़ी। सुभान अल्लाह। हाँ सही हाँ इन महफ़िल में हिते 15 शअबान मल्हाए बि हाज़िर थींदो। घटि में घटि 50 ॿियनि माण्हुनि खे बि दावत ॾींदो। सुभान अल्लाह। हाँ सही हाँ चङे कम जी नसीहत कबी आहे न। मवाली वेंदा कलंदर जे मेले ते ॾिसी पैसे कोन्हे, पैसे जी परवाह न कर, मेज वेठा। सुभान अल्लाह। हाँ सही हाँ उन मां बि भलाए साईं मां पींदो साईं मां पींदो 50 ॿियनि माण्हुनि खे बि दावत ॾिजे, ढंढो हुन में खणी सॼे दादू में दावत। हाँ सही हाँ सही हाँ समझो था ॼण माण्हुनि खे बि इन मुस्लमान बख़्श थी वञे, भली रात भलो इज्तिमा हूंदो, भला माण्हू हूंदा ऐं दुआ गॾिजी घुरंदासीं, अलाह कंदो कंहिंजी न कंहिंजी अलाह अची वेंदी बेड़ा पार। सुभान अल्लाह। मां हुन दिल पर साईं वो हिकिड़ी ख़ासि दावत तव्हांजे लाइ आहे। सुभान अल्लाह। मुंहिंजे दिल जे गहराइयुनि मां तव्हांजे लाइ। आमीन आमीन आमीन। मां पंहिंजे सुहिणे महबूब मदीने वारे साईं जे अबाणनि जो उर्स थो मल्हायां। हज़ूर जे बाबा जानी हज़रत सैयदना अब्दुल्ला, हज़ूर जी अम्मा जीजन साईं अम्मा आमिना साईं। मां सॼी ज़िंदगी तव्हांखे दावत ॾिनी आहे। मुंहिंजे बाबा जो उर्स आहे, फलाणे बुज़ुर्ग जो उर्स आहे, पीर मिठा साईं जो उर्स आहे, फलाणे बुज़ुर्ग जो ॿियाड़ो आहे। अॼु मां तव्हांखे दावत ॾियां थो मुंहिंजे लजपाल नबी जे अबाणनि जो। सुभान अल्लाह। हाँ सही वो क़बूल आहे? हाँ सही हाँ हाँ कबूल 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 कबूल। 2 मार्च ते दरगाह सालियाबाद कराची। 2 मार्च आचर जो ॾींहुं थींदो। ॿियो आचर जेको थींदो न मार्च जो, हिते ॿियो आचर कोन थींदो। जेको हिते ॿियो आचर थींदो आहे न, उहो ॿियो आचर इंशाअल्लाह कराची में सालियाबाद में गॾिजी मल्हाईंदासीं इंशाअल्लाह इंशाअल्लाह। वाह साईं वाह। ऐं हिकिड़ा माण्हू आहिनि जेकी माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह हुज़ूर जे अबाणनि जे बारे में घटि वधि ॻाल्हाईंदा। उहो लफ़्ज़ मुंहिंजी ज़ुबान नथी भरे जो मां उहो लफ़्ज़ चवां, जेकी लफ़्ज़ उहे उन्हनि चया आहिनि। हर कंहिंखे पंहिंजो अबो वणंदो आहे, हर कंहिंखे पंहिंजी अमड़ वणंदी आहे। कहिड़ो बि कंहिंजो पीउ माउ हुजे पर पंहिंजे अबे सां हर को प्यार रखंदो आहे, पंहिंजे अमड़ सां हर कंहिंजी मोहबत हूंदी आहे। ऐं मुंहिंजे बाबे खे केरु ॻाल्हाए त मुंहिंजी दिलि सही सघंदी। मुसलमान सदाईं मदीने वाले साईं जे अबाणनि खे मुझे मौजूद एक किताब भी लिखी हुआ ज़ेरे कलम इंशाअल्लाह ताला। वो किताब इन जलसे में शायद थींदो, उन किताब की मवरत थींदी। बाबा जानी हज़रत अब्दुल्ला सोने जो उर्स भी थींदो, अम्मा आमिना साईं जो उर्स पाक थींदो। तव्हां सभिनी बच्चनि खे मां दिल जे ख़ुलूस सां दावत ॾियां। अचो
मां तव्हांखे पंहिंजे महबूब जे अबान जो शान ॿुधाईंदुसि। सुभान अल्लाह। हुज़ूर जे अबे साईं जो शान छा आहे, मदीने वारे साईं जे अबे साईं जो शान छा आहे, अम्मा साईं जो शान छा आहे। ऐं मूंसां हिकिड़ो उहो माण्हू मिलियो हो, उन माण्हू जी ज़ियारत कई हुई जंहिं मदीने वारे साईं जे बाबा जानी खे अखियुनि सां ॾिठो हो। सुभान अल्लाह। उहो वक़्तु मतां ॿुधाईंदो। सोचींदो त हुज़ूर जन जो बाबा साईं त 1500 साल अॻु में थी वियो, हिन दौर में मूं कीअं ॾिठो उहो माण्हू जे हुज़ूर जे अबे खे ॾिठो। इहो हिकिड़ो राज़ आहे। उहो माण्हू जे अखियुनि सां मदीने वारे साईं जे बाबा साईं खे ॾिठो हुयो ऐं उन मूंखे पाण पंहिंजे ज़बान सां मस्जिद नबवी शरीफ़ में गुंबद ख़ज़रा जे साम्हूं वेही उहो वाक़ियो ॿुधायो। उहो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। पंहिंजे मोहबत जो, पंहिंजे इश्क जो सबूत ॾींदासीं। असां ॿियो कुझु करे नथा सघूं। उन्हनि जे शान त ॻाईंदासीं, ॿुधाईंदासीं, जलसे में शरीक थींदासीं। जेके बिठूं भरे वेंदो, जेको भाड़ो किरायो भरे वेंदो न, इहो बि सभु ख़ैरात में हुज़ूर जे इश्क में। जेकॾहिं चइजे 1000 भेरा ताकीद कजे त मां तव्हांखे 1000 भेरा ताकीद थो कयां त इन जलसे में तव्हां ज़रूर शरीक इंशाअल्लाह। 2 मार्च आचर जो ॾींहुं, आचर जो ॿियो पंहिंजो मार्च जो ॿियो आचर जेको हूंदो इंशाअल्लाह 28 शाबान इंशाअल्लाह ताला। हिकिड़ो ॾींहुं चंड जो ते पहुचे थी सघे थो, अंग्रेजी तारीख़ पकी आहे 10 मार्च ते इंशाअल्लाह ताला उर्स मुबारक में तव्हांखे शिरकत जी दावत आहे। पंद्रहीं शाबान ते तव्हां उहो ई पाण ईंदव। हुनजे लाइ मां एतिरो तव्हांखे ताकीद कोन थो कयां, तव्हांजो पंहिंजो फ़ाइदो आहे। हिन में बि तव्हांजो पंहिंजो दुनिया जो बि आख़िरत जो फ़ाइदो आहे। घटि में घटि क़यामत में असां ईअं त चवंदासीं त या रसूल अल्लाह हिकिड़ा तव्हांजे अबान जा मुखालिफ़ हुआ, असां तव्हांजे अबान गुलामनि जे सिस में हुआ। असां हिन टोले में शामिल आहियूं जेके तव्हांजे अबाननि जा हुकदार सां मोहबत रखण वारा। अल्लाह ताला जल शानो शान असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब कंदो। हुज़ूर जे सदके, हुज़ूर जी ॾसियल तालीम ते हलण जी सआदत नसीब फरमाईंदो। वमा अलीना इल्ला اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين। ये मुझा मौला हिन सारी जमात ते राज़ी थी, सभिनी जो मुरादूं पूरियूं, कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा ॾे, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर। मुझा मौला मदीने वारे मीर जे सदके असां ते राज़ी थी, हुज़ूर जे अबाननि जे सदके असां ते राज़ी थी। हुज़ूर जे बाबा जानी हज़रत अब्दुल्ला जो वास्तो ते इन सारी जमात ते राज़ी थी। हुज़ूर जी जीजल अमड़ आमना साइण जे सदके इन सारी जमात ते वेठो करम कर, असांजा गुनाह माफ़ कर, असांजो ख़ता दरगुज़र कर। हे मुंहिंजा मौला असांजे हाल ते रहम करम कर। हुज़ूर जा उम्मती जिते रहनि था उन्हनि खे शाद ऐं आबाद रखिजां। हे मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके हुज़ूर जी सारी उम्मत ते लुत्फ़ करम कर। गज़ा जे मुसलमाननि जी मदद कर, फ़लस्तीन खे आज़ाद कर। हे मुंहिंजा मौला फ़लस्तीन खे आज़ाद कर। हे मुंहिंजा साईं जेके कर्ज़ आई आहिनि उन्हनि जा कर्ज़ लाह, जेके बीमार आहिनि उन्हनि खे शिफ़ा ॾे, जेके दर्दमंद तकलीफ़ ज़दा आहिनि उन्हनि जूं तकलीफ़ूं दर्द दूर कर। إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد
وعلى آله وصحبه أجمعين برحمتك يا